नाज़रीन अस्सलाम वालेकुम। आमान अब्दुल हमीद खोसो ऐं आमा जा अॻियां हिकु अहम ख़बर रखंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA फयाज़ अली बुट ऐं PP मेयर तालके जे सदर महमूद खान मैसर जी अॻुवाणी में हिकु वफ़द सीनियर मैसर कॉलोनी पहुची 47 ॾींहं अॻु अगवा थियल मसूम बारड़ी उजाला परवीन सोलंकी जे वारसनि सां मुलाक़ात कई। MPA फयाज़ अली बुट बारड़ी जे वालिद पिरामिड उस्ताद शमसुद्दीन सोलंकी सां ॻाल्हाईंदे चयो त उजाला जीअं आमा जी न्याणी आहे तीअं मुंहिंजी बि न्याणी आहे। संदसि अॻुवा ते मूंखे घणो सदमो पहुतो आहे ऐं संदसि बाज़ियाबी लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं। हिन वधीक चयो त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं IG सिंध पिणु वाक़िए जो नोटिस वरितो आहे। जॾहिं त जांच लाइ GIT पिणु जुड़ियल आहे। फयाज़ अली बुट चयो त हू जल्द कराची वञी वॾे वज़ीर IG सिंध सां मुलाक़ात करे उजाला सोलंकी जी बाज़ियाबी लाइ वधीक हिकमत अमली जोड़ींदो। उन मौक़े ते PP मेयर तालके जो सदर महमूद खान मैसर, एडवोकेट अमजद हुसैन बलड़ो, मीर सदाम हुसैन बलड़ो, जमील मैसर, शमसुद्दीन मैसर समेत ॿिया PP अॻवान ऐं वर्कर पिणु मौजूद हुआ। वाज़े रहे त मसूम बारड़ी उजाला परवीन सोलंकी जी अगवा खे 47 ॾींहं गुज़री चुका आहिनि, जॾहिं त संदसि वारस अञा ताईं इंसाफ़ ऐं बाज़ियाबी जा मुंतज़िर आहिनि।